शेखबाबाद भरसां मौलादाद थाने की हद गोठ जान मोहम्मद कोरेजो में नामालूम जवाबदार नथा चौकीदार मोहम्मद नवाज खोसो कतल। इन हवाले से अधिक तफसील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूद है शेखबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील गुल, कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? जी बिल्कुल, जेकाबाद जे भरिसां उते ॻोठ जंहिंमें आहे जान मोहम्मद कोरेजे में नामालूम जेके हथियारबंद माण्हू आहिनि उन्हनि जेको आहे त चौकीदार मोहम्मद नवाज़ खोसे खे जेको आहे उन्हनि क़तल कयो आहे, जंहिंमें जेको आहे त पुलिस बि जा वारदात जेको आहे त हिन वक़्तु पहुती आहे। उन्हनि जेको आहे लाश जेको आहे त पंहिंजी तहवील में जेको आहे त वरितो आहे। वारसनि सां गॾु लाश जेको आहे त पोस्टमार्टम लाइ जेकाबाद जी सिविल अस्पताल पुलिस जेको आहे लाश खणी आई आहे, जंहिंमें जेको आहे त पोस्टमार्टम कयो वियो आहे, जंहिंमें लाश जेको आहे त पुलिस वारसनि हवाले कयो आहे। लाश वारिस खणी जीअं घर पहुता आहिनि त उन्हनि जे घर में जेको आहे हिन वक़्तु मातम जेको आहे त मची वियो आहे, जंहिंमें पुलिस जो चवणु आहे त चौकीदार जी कंहिंसां बि दुश्मनी न आहे, दुकाननि ते चौकीदारी कंदो हुयो। वधीक जेको आहे त असीं मामले जी जांच करे जेको आहे जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कंदासीं। जी महिरबानी जमील गुल, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हाँ, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो।